असां चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। पहिरो पहिरो सुन्नी, पहिरो पहिरो सुन्नत जमात वारो रूह ज़मीन ते सोहणो सिद्दीक़ आ। तुंहिंजी तारीख़ पुरानी आ, तू 1400 सालो आ, तू नबी पाक जे ज़माने खां तो जो सिलसिलो गंढियो पियो अचे। ही वहाबिन खे त देवबंद खे त 125 साल मस थियो आ। 1980 में तारीख़ शाहिद आ, कल्हो को ॾिहाड़ो आ, तव्हांखे बि ख़बर हूंदी। 100 सालो जश्न मल्हायो हुयऊं, याद अथव अलाए कोन? उन 100 साले जश्न में 4000 देवबंदी मौलवी गॾु थिया। घणा? ॾाढे जोर सां। मखलूक जो त अंदाज़ो ई कोन हो। उन 4000 उलमा जे इजलास में हज़ारनि लखनि माण्हुनि में सदारत करायऊं नानीअ खां। अदाई असांजी जेका मक़ाम मुस्तफ़ा कॉन्फ्रेंस आ, हिन जी सदारत जे लाइ मुफ्ती साहब सुहन था या सखर जो टिल्लू मल? केर तो सुहे नालो खणो। मुफ्ती मोहम्मद इब्राहिम खां सदारत करायो, मुफ्ती मोहम्मद इब्राहिम साहब खां सदारत करायो, हाजी साहब खां सदारत करायो, शाह साहब खां करायो, पीर आफ भरजूड़ी शरीफ खां करायो। सुहन था, ये सदर सुहन था। अल्हम्दुलिल्लाह अदब वारन जा सदर भी सोहना, बेअदबन जी वरी सदारत कई इंदिरा गांधी। मजेदार सिलसिलो, मथे कुर्सी ते वेहारियऊं, ऊपर साड़ी नीचे दाढ़ी, हणी बेड़ी बोड़े छॾियूं देवबंद में। इंदिरा गांधी ॾिननि रुगो 80,000। घणा ॾिनई? सिर्फ 80,000 ॾिनई। उन 80,000 जे करे पंहिंजी तारीख़ ई ख़राब करे छॾियऊं। पर हिनखे तारीख़ ख़राब करण जो परवाह कान्हे। तारीख़ ख़राब न कई, बल्कि तारीख़ दोहराई। हिन पंहिंजी तारीख़ दोहराई। शुरू खां हिननि जी सदारत यहूदी कंदा आया आहिनि। हे यहूदनि जा एजेंट आहिनि, उन्हनि जे पैसे ते पलंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिननि जी सदारत इंदिरा गांधी कई। हिकिड़े पंजाबी वारे शाइर हिकिड़ो शाइर लिखियो, तव्हांखे थोरो ॿुधायां, चओ त ॿुधायां, न तव्हांखे नथो खपे। 100 साला जश्न मनावण लाइ इन सदिया इंदिरा गांधी नू। सुभान अल्लाह त चओ। 100 साला जश्न मनावण लाइ इन सदिया इंदिरा गांधी नू। उन्ही ज़माने में पाकिस्तान जो वॾो हुनजो सदर हो मुफ्ती महमूद, सम्झो था न सही, जंहिंजो पुटु आयो फज़लुर रहमान। मां नथो चवां जंहिंखे माई बेनज़ीर चवंदी ही मुल्ला डीज़ल। मां कोन थो चवां, बेनज़ीर चवंदी। छा चवंदी मुल्ला? 2-3 ॾिहाड़ा इतिहाद कई पीपी सां, इतिहाद करे पोइ ये चंदा ना सा हमारी जमात कभी नहीं बिकती, तुम तो बिकाऊ माल हो, हर दौर में बिकते हो। वनी इंदिरा गांधी सा ठाह क्यों माई के भी जरूरत है तो को मुल्ला मड़ी फतवा वारो तो हुजे असा वट भी। इन वनी ठाह कयो, माई वट वने 2 ॾींहं 3 ॾींहं। मौलाना साहब क्या चाहिए? 5 गाड़ी डीजल चाहिए। माई यस हलो। हमरा वरी छा करे, उहे 5 गाड़ियों डीजल जो वरी मुंहिंजा दोस्त ईरान अफगानिस्तान बे पासे जो सिमगल करे। वरी 5 ॾींहं 6 ॾींहं वरी मौलाना आ गए। मौलाना को बुलाओ। मौलाना क्या चाहिए? 10 गाड़ी डीजल चाहिए, दे दो। 2 ॾींहं 4 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं हाणे मशहूर थी वियो। आखिरकार चई मौलाना आ गया। कौन साहब? अच्छा वो मौलाना डीजल आ गए। माई रोज हिन जो नालो रखियो मुल्ला डीजल। त हिन इन्ही जो पीउ जेको हो उन वरी मुंहिंजा प्यारा दोस्तो अयूब खान के जमाने में चांवरनि जी परमंट वरिती ही डिवीजन इस्माइल खान डेरा इस्माइल खान जे लाइ। अयूब खान चयो तो ठीकु आहे भला ठो तोखे परमंट थो ॾियां। उन ज़माने में कंट्रोल ते चांवर मिलंदा, पूरी डिवीजन जा चांवरनि जो कंट्रोल मुल्ला वटि। उहा परमंट विकिणी कई, लख रुपया कमाई। वरी ज़ियाव जो दौर आयो त ज़ियाव जे ज़माने वरी ट्यूबवेल जी ख़बर हर दौर में ही विकामंदा आहिनि, विकाऊ माल आहे। मुंहिंजा दोस्तो तई हुन चयो इन्हा
सद साला जशन मनावण ले इन सदिया इंदिरा गांधी नू मुफ्ती दे मेल करावण ले इन सदिया इंदिरा गांधी नू हमेशा विकानंदा हन हे विकाऊ माला ऐ हुकूमत बि उन्हनि सां ख़ुशि आहे। अहले सुन्नत वल जमात जे ताकत जी खुदा जो कसम अञा हुकूमत के खबर न आहे। असां हमेशा सब्र खां कम वरतो आहे ऐं सब्र में रहंदा आहियूं। ही केड़ी शराफत आ जो अहले सुन्नत वल जमात के मकाम मुस्तफा कॉन्फ्रेंस जी मुंहिंजा प्यारा दोस्त स्टेडियम में छो न इजाजत ॾिनी वई आहे। पर याद रखो सुन्नियो इहो सभु तव्हां जो कसूर आहे। कंहिंजो कसूर आहे? तव्हां जो कसूर आहे। अवी सुता पिया आहियो, अवी जागो। इंशाअल्लाह तव्हां जागंदो त तव्हां ॼाणो जेको बि हे बातिल आहे सो खसो खाशाक जेतिरा लुढ़ी वेंदो, ख़त्म थी वेंदो ऐं इंशाअल्लाह ताला इस्लाम जो झंडो बुलंद थी वेंदो। जाग उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है। इंशाअल्लाह पाकिस्तान ठाहियो भी असां है त बचाईंदासीं भी असां ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान में निज़ाम मुस्तफा भी असां सुन्नी नाफ़िज़ कंदासीं। तव्हांखे मुंहिंजी अपील आहे सभु सुन्नियो जमात अहले सुन्नत सां साथ ॾियो। साथ ॾींदा? हथ मथे खणी वाइदो कयो जमात अहले सुन्नत सां साथ ॾियो। जमात अहले सुन्नत जे प्लेटफॉर्म ते मुतहद थी वञो। ओ पीरो, ओ मौलवियो, ओ आवाम सुन्नियो, अवां सभिनी खे मुंहिंजी अपील आहे त तव्हां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियो। इंशाअल्लाह तबारक व तआला उहे ॾिहाड़ा परे कोन्हनि। पाकिस्तान में इंशाअल्लाह अहले सुन्नत जी हुकूमत कायम थींदी। जी साईं उलमा किराम जो हुकूमत शायर वरी बुधाया बा। जाग उठे हैं अहले सुन्नत, चो सुभान अल्लाह। जागो किथे था निंड अथव? जाग उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है। पाकिस्तान सबै चो पाकिस्तान हमारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है, दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है। इंशाअल्लाह ताला जॾहिं अहले सुन्नत वल जमात जे हथ में क़यादत हुकूमत जी आई त असां वहाबन खे भंगी बि कोन रखंदासीं। चओ इंशाअल्लाह ताला, ॾाढे चओ इंशाअल्लाह ताला। इनखे ॿी त नौकरी कोन ॾींदासीं पर भंगी वारी नौकरी बि हिनखे कोन मिलंदी। पाण ई यादि कंदा इंशाअल्लाह ताला। जग जग में दर दर में इंशाअल्लाह ताला घर घर ते या रसूल अल्लाह जो नारो हूंदो। मैं हूँ सुन्नी ऐ जमील कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। ॾाढे चओ मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। अल्लाह असां सां गॾु आहे। चो असां सां मुस्तफ़ा सां भी तो मेरा जाते छो घुराई जागो था। मां तो शुरू ही हाणे तो थिया। हे त मां तमहीद ॿधी आहे। ॿुधंदव न? हा ॿुधो 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 ॿुधो। और मुंहिंजा दोस्तो अदीज़ो तव्हांखे मां ॿुधायां पियो त अल्लाह ताला जा नबी आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु चवनि पिया अल्लाह अहद। छा पिया चवनि? अल्लाह। ॾाढे चओ अल्लाह।
सबन चयो न, पर हर कौम हर उम्मती नबी का पुछो, तवज्जो कयो, छा पुछो? ऐ प्यारा आदम अल्लाह अहदा, जी हाँ ॾिठो थी, ला तुदरिकुहुल अबसार, काब अख ना है जेका कुदरत जो इहातो करे सके, अल्लाह ताला के ॾिसी सके, कहीं बि अख में ताकत ना है। मां आदम चवां तो आहे आहे आहे, पर ॾिठो कोन अथव। जागो था, कौम चयो ठहियो भला। आदम अलैहिस्सलाम खां पोइ शुएब अलैहिस्सलाम आयो। ऐ शुएब तू छा थो चवी? चवे थो अल्लाह अहद, अल्लाह अकेलो आ। अल्लाह ताला जे कौम उम्मत पुछो, ओ प्यारा शुएब दे खबर अल्लाह अकेलो आ? ते हाओ अकेलो आ। ॾिठो थी? ॾिठो कोन था। कौम चयो भला इनी न दसो। नूह खां पुछंदासीं, नूह अलैहिस्सलाम आयो, नूह अलैहिस्सलाम चयो अल्लाह अहद, अल्लाह अकेलो आ। कौम चयो त हाओ, आदम भी चयो, शुएब भी चयो, नूह तू भी थो चवी अलैहिस्सलातु वस्सलाम, भला तो ॾिठो आ? मां बि कोन ॾिठो। हलंदा वलो इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, इब्राहिम अलैहिस्सलाम भी चयो अल्लाह अहद। कौम चयो अल्लाह त अकेलो आ। ॾिठो थी? जी मां ॾिठो त कोन्हे। हाँ भला सोहणो इस्माइल अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, हज़रत इसहाक अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, सुलेमान नबी ॿुधाईंदो, दाऊद नबी ॿुधाईंदो, मूसा अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, यहया अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, ज़करिया अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, यूसुफ अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, याकूब अलैहिस्सलाम ॿुधाईंदो, ईसा अलैहिस्सलाम ॿुधाईंदो। 1.25 लाख नबी आया, हर नबी चवे पियो अल्लाह आहे, पर कहीं बि कोन चयो त कसो असां को ॾिठो आ। जमला आमना जो लाल आयो, अल्लाह ताला फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन। ओ कौम बुधी छजो, आदम खां पोइ शीस आयो, शीस खां पोइ नूह आयो, नूह खां पोइ इब्राहिम आयो, उन खां बाद ॿिया नबी आया, पर पोइ तव्हां आसरे में हुयो त हुन न ॾिठो आ त हुन ॾिठो हूंदो, हुन न ॾिठो आ त हुन ॾिठो हूंदो। हाणे ॿुधी छॾियो, मुंहिंजो मुहम्मद आख़िरी नबी अथव, ऐं क़यामत ताईं आख़िरी नबी आहे। चओ क़यामत ताईं। हाणे कौम परेशान आ त 1.25 लाख नबी चवंदा विया त अल्लाह आहे, पर ॾिठो त कोन्हे। हाणे असां ॾिस ॿुधण ते त एतबार कयूं था, पर को ॾिसण जी त गवाही ॾिए। जमल आमना जे लाल जो वारो आयो, रब चयो त ज़रूर इहो पुराणो सुवाल जेको सदन खां रहंदो थो अचे, मुस्तफ़ा खां बि कंदा। मुस्तफ़ा चवंदो कुल हो अल्लाह अहद। माण्हू चवंदा ॾिठो थी? जे मुंहिंजो हबीब बि चवे त मां बि कोन ॾिठो आ, त पोइ मुंहिंजे वहदानियत ते केरु एतबार कंदो? तंहिंजे करे रब थो चए नहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, मां तव्हां सभिनी खे त वेझो आहियां, पर ओ आमना जा लाल हलिया ना मकान ते मूंखे ॾिसी वञो। कौम पुछे त अल्लाह आहे, तू चइजां रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास। मां ॿियनि वांगुरु कोन थो चवां त मां कोन ॾिठो आ, बल्कि मां चवां थो त मां मथे वारनि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां। तुम बेरे जे तंद जी, वाह बेटाई, चो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। साईं तो फरमाए तुम बेरे जे तंद जी।